अमरीका ऐं यूरोप में कम कंदड़ पाकिस्तानियुनि पारां मुल्क ॾांहुं नाणो मोकिलण में वाधि यूएई मां नाणो मोकिलण में घटिताई रिकॉर्ड कई वई। उन हवाले सां स्टेट बैंक पंहिंजी जारी कयल रिपोर्ट में चयो आहे त यूरोपी मुल्कनि में कम कंदड़ पाकिस्तानियुनि पारां उमाणियल रक़मूं गुज़िरियल फ़रवरी में उमाणियल रक़मुनि जो हजम $238 मिलियन रिकॉर्ड कयो वियो। अमरीका मां गुज़िरियल साल जे 1.917 अरब डॉलरनि जी भेट में हिन साल 1.973 अरब डॉलरनि जो नाणो पाकिस्तान मोकिलियो वियो। मजमूई हजम $219 मिलियन रिकॉर्ड कयो वियो। स्टेट बैंक पंहिंजी रिपोर्ट में चयो त क्रेडिट कार्ड वसीले ख़रीदारी जो लाड़ो वधी वियो। फ़रवरी में सार्फ़िन क्रेडिट कार्ड ज़रिए 87 अरब डॉलरनि जी ख़रीदारी कई, जेका गुज़िरियल साल फ़रवरी जी भेट में 35.9% वधीक आहे। गुज़िरियल साल फ़रवरी में क्रेडिट कार्ड वसीले 65 अरब रुपयनि जी ख़रीदारी थी। स्टेट बैंक पंहिंजी रिपोर्ट में उहो बि चयो आहे त हलंदड़ माली साल जे पहिरियनि 8 महीननि में यूएई मां पाकिस्तानियुनि पारां नाणो उमाणण में 15% घटिताई रिकॉर्ड कई वई। जुलाई खां फ़रवरी ताईं $3.198 मोकिलिया विया, जेकी गुज़िरियल माली साल जे साॻिए मुदे जी भेट में 15% घटि आहिनि। गुज़िरियल साल पाकिस्तानियुनि उन ई अरसे दौरान $3.777 मोकिलिया हुआ। फ़रवरी में नाणो मोकिलण जो हजम गुज़िरियल साल जे $386 मिलियन जी भेट में $324 मिलियन रिकॉर्ड कयो वियो आहे। अमरीका ऐं यूरोप में कम कंदड़ पाकिस्तानियुनि पारां मुल्क ॾांहुं वधीक नाणो मोकिलणु हिकु बहितरीन ॻाल्हि आहे, जंहिंसां मुल्क जी कमज़ोर मईशत खे कंहिं हद ताईं बहितर करे सघिजे थो। ऐं उन जी भेट में यूएई मां पाकिस्तानियुनि पारां घटि नाणो मोकिलणु हिकु सोचण जोगी ॻाल्हि आहे त ईअं छो थी रहियो आहे।